सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे जॾहिं बि असां कंहिं मंदर में वेंदा आहियूं, संत जी शरण में वेंदा आहियूं, तो सभु हेठि वेठा हूंदा आहिनि, उहो त मथो वेठो हूंदो आहे। जॾहिं बि शुरू खां इहो ई हूंदो। हाणे एडिटोरियम टाइप जो हूंदो आहे खड़ी, पोइ मथे हूंदा नी, पोइ हेठि हूंदो आहे, पर पीढ़ी जो वॾो फ़र्क़ु अथव। त जेको हेठि वेही पियो, हिकिड़ो राजा हो, हिकिड़ी मिसाल ॾेई करे ॻाल्हि खे अॻिते वधायां थो। हिकिड़ो राजा हो, उनखे शौक़ु थियो मां पढ़ाई करां, पढ़ियो थोरो कुझु सिखणो हुयो। हाणे राजा थियो, पोइ हिकिड़ो टीचर रखियो ट्यूशन ते, चयईं मूंखे पढ़ाइण अच। हाणे राजा सिंघासन ते वेही थो, पासे को वेही थो, हुनखे पढ़ाईंदो रहंदो। हाणे हर को पढ़ाई बि एॾी ॾुखी कोन्हे, जेका हुनखे बि एतिरी पढ़ाई कोन्हे, पर जेको पढ़ाए थो राजा को नालो विसरी वञे, यादि न अचेसि, जेको बि अचे। ऐं हाणे राजा चयो मां हफ़्ते खनि में शुरू, हफ़्तो गुज़रियो, 15 ॾींहं, महीनो ॿ गुज़रियो, आख़िर सभु चयो था यादि टीचर पढ़ाइणु नथो चाहे। भई जेको मां अचां पियो राज दरबार में, राजा मुंहिंजो शागिर्दु आहे, सभु ॾिसनि छा आहे। अॻे हिकिड़े ॾींहुं राजा चयुसि कि भला रोज़ु पढ़ंदो, मां को पढ़ंदो न आहे, चकर छा आहे, मां कॾहिं पढ़ी पूराई कंदुमि, कि कॾहिं न पढ़ी सघंदे, जे सच पुछे तूं कॾहिं न पढ़ी सघंदे। हाणे टीचर बि चयोसि न पढ़ी सघंदे, पूरो चयो न पढ़ी सघंदे, अञा खोपड़ी खोपड़ी चए भला छो न पढ़ंदो। ॿिया जेके तुंहिंजा शागिर्द आहिनि, ॾींहंनि में ॿ टे ॾींहंनि में एतिरा होशियार थी वेंदा आहिनि, बाक़ी ॿ टे महीना थी विया आहिनि, कुझु न आहे, एॾो चकर छा आहे। ॾिस तूं कॾहिं न पढ़ंदे, जेको बि आहे, तूं बि, मां बि तुंहिंजे करे लॻो पियो आहे, तूं बि लॻो पिया, घटि भला ॿिनी न कई आहे, मां पढ़ाई कराइण में घटि कई आहे, या तूं महिनत में घटि कई आहे, ॿिनी मज़ो तूं चओ। यार मूंखे बि ॾींहुं राति लॻी पियो आहे, जल्दी थी करे मूंखे ॿिया बि कम आहिनि, ऐं तूं बि घटि न कई आहे, जेके फार्मूला थी, मां पढ़ी छो नथो सघां। चए पढ़ी नहीं करे सघंदे, शायदि जेको ज्ञान थींदो आहे, सम्झ थींदो आहे, रहमत थींदी आहे, उहा पाणी वांगुरु हलंदी आहे, परवाह करे हलंदी आहे। पाणी जो प्रवाह हमेशह वेग जेको आहे मथे खां थी करे हेठि थींदो आहे, हेठि थी करे समुंड ते पहुचंदो आहे। इन करे ज्ञान, सम्झ, रहमत उहा जेका बि सतगुरु जे मुख में जो निकिरंदी आहे, सेखारण जो, पोइ मुंहुं में जो अची करे, अखियुनि मां अची करे, मस्तक मां अची करे, उहो जीअं गुज़रंदी आहे, पाणी वांगुरु सभिनी खे तार तार कंदी, सभिनी खे भरींदी, सभिनी जा दिमाग़ साफ़ु कंदी, उनखे ऊचाई ॾींदी वेंदी आहे बहितर। तंहिंजे करे हाणे जेको मां चवां थो, तूं वेठो मथे, मां वेठो आहे, पाणी मथे चढ़े कीअं। इन करे तुंहिंजी खोपड़ी में दिमाग़ में ॻाल्हि वेही थी पए, जेको बि आहे तूं वेही रहियो आहे पोयो, तूं वेही रहियो मथे, छा थींदो, कुझु हथ ॾेई थो। इन करे तूं बि कंदे, मां बि, जेकॾहिं तोखे सिखणो आहे, पोइ लही करे हेठि वे, तूं 3 ॾींहंनि में न सिखे, मां तोखे सेखारियां जेको बि कुझु आहे। ऐं राजा उन वक़्तु सिंघासन छॾे करे हेठि वेही रहियो, ऐं हफ़्ते जे अंदरि राजा जेको मंज़िल ते पहुची वियो, जेको बि सिखणो आहे सभु कुझु सिखी वियो। इन करे हमेशह ज्ञान जो प्रवाह हेठां ई तरफ़ हलंदो आहे, जेको बि वधंदो आहे उनखे सॼो सरशार कंदो वेंदो आहे, उनखे हलाईंदो वेंदो आहे। इन करे जॾहिं बि को सत्संग, प्रवचन, मालिक जी रहमत जॾहिं बि मिले, आस्थान हमेशह ऊंचो हूंदो आहे, बाक़ी सभु हेठि वेठा हूंदा आहिनि। पर जेका रहमत अचे, सिधी असांखे मथे ते तार कंदी अचे, जेको मथे वेठो हूंदो रहिजी वेंदो, कुझु बि हथ न ईंदो। छड़ो ॻाल्हियूं कंदे, छड़ो ख़बरां कंदे, खोपड़ी ॿिए पासे फिरंदी, थींदो कुझु बि न।